दोस्तों अवां खे भलीकार चऊं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। अॼु साईं जीएम सैद जी ज़िंदगी जे हवाले सां हिकिड़ो नंढड़ो पैगाम सिंधी मुआशरे जे लाइ। असांजे मुआशरे में हमेशह मर्द खे हाकिम ऐं औरत खे महकूम सम्झियो वियो आहे ऐं अञा ताईं औरत खे बुनियादी हक़ बि न आहिनि मिलिया। साईं जीएम सैद जी ज़िंदगी हिकु वॾो मिसाल आहे औरत जी अज़मत, मुआशरे में किरदार ऐं उन जी पूरी क़ुवत खे सम्झण लाइ। साईं जीएम सैद जो जनमु 17 जनवरी सन 1904 में थियो। संदन जी पैदाइश जे 1 साल बाद साईं जे वालिद खे हिकु क़बीलाई तकरार में खून करे मारियो वियो। उन खां पोइ साईं जी परवरिश साईं जी वालिदा मोहतरमा साइण हनीफ़ा कई। प्राइमरी तालीम खां पोइ साईं खे घर में पंहिंजी वालिदा अंग्रेज़ी, फ़ारसी ऐं ॿिया सब्जेक्ट पढ़ाया। सिर्फ़ु उन सोच सां त वालिद जे इंतकाल खां पोइ साईं जीएम सैद ख़ानदान में सिर्फ़ु हिकु मर्द बचियो हुयो। वालिदा साइण तालीम सां गॾु साईं जी तरबियत बि कई ऐं दुनिया जो हिकु मज़बूत ज़हन पैदा कयो, जंहिं तालीम, सियासत, फ़लसफ़े ऐं तारीख़ में पाण खे दुनिया में मञरायो ऐं करोड़े माण्हुनि जी सोच ऐं ज़हन ते हुकूमत कई। साईं जीएम सैद हिकु क्रिज़मेटिक शख़्सियत जो मालिक हुयो, जेको साईं सां मुलाक़ात करे साईं जो आशिक़ थियो वञे। उन सॼे मंज़र खे नज़र में रखण सां असांखे औरत जी अज़मत जी ख़बर पए थी। मक़सदु त औरत इंसान जे मुआशरे में हिकु वॾो किरदारु अदा करे थी। जे औरत पढ़ी लिखी हुजे त उहा पंहिंजी औलाद जी तरबियत साईं जीएम सैद जहिड़ी कंदी ऐं असांजे मुआशरे में मज़बूत ज़हन पैदा थींदा। उमेद आहे अव्हांखे असांजो हीउ पैगाम पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश आहे असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। जी लतीफ़। जय झूलेलाल।